अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा सिकू हाणे चाकर खान खे हकीकत ॿुधाए छॾींदो। छा रेस चाकर खान हाणे जाबिर खान खे ॾोही सम्झंदो। छा जाबिर खान हाणे इहो उछल रुंडे जे मथां ॾेई छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो चाकर खान जेको आहे इन ॿीहरनि धीरुनि खे वरी न से घुराईंदो ऐं पहिरियां सिकू खां सुवाल पुछंदो इन कम में तुंहिंजा हथ आहिनि या न। ऐं पोइ सिकू जेको आहे साफ़ साफ़ जाबिर खान जे अॻियां ॿुधाए छॾींदो त इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे इन में मुंहिंजा हथ आहिनि। पोइ जाबिर खान सड़ी वेंदो ऐं खाक थी वेंदो। पोइ जाबिर खान जेको आहे उते मुंझी वेंदो। पोइ चाकर खान जेको आहे जाबिर खान खे एॾी त दॿ ॾींदो, उनखे चई छॾींदो तो त चयो हो त उन्हनि माण्हुनि खे अगवा करण में सिकू जा हथ आहिनि। बहरहाल हाणे तुंहिंजे मुंह में छा रहियो, हाणे मुंहिंजे अंदर सां इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। जाबिर खान चवंदो त अरस चाकर खान इहो कमु मुंहिंजो न बल्कि हाणे रूंडो जो आहे, तव्हां रूंडे खां भली पुछी सघो था। ऐं पोइ चाकर खान रूंडे खां सुवाल कंदो। बहरहाल उते रूंडो जेको आहे मुंझी वेंदो, उते रूंडो जवाब न ॾेई सघंदो ऐं रूंडो चवंदो त चाकर खान तव्हां हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं मूंखे छॾियो, जीअं मां इन सुवालनि जो जवाब ॻोल्हे ऐं पोइ तव्हांखे ज़रूर इतलाह कंदुसि ऐं पोइ तव्हांखे इन सुवालनि जा जवाब ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे सिकू जे घर हलियो वेंदो, सिकू खे दड़का ईंदा मारींदो। सिकू खे चवंदो तो इहो सुठो न आहे कयो, तो मूंखे फासाए ऐं तूं मुंहिंजी बेइज़्ती कराए छॾी चाकर खान जे अॻियां, तोखे ईअं न करणु घुरिजे। सिकू चवंदो तव्हां पहिरीं मुंहिंजी बेइज़्ती न कयो हा त पोइ मां बि तव्हांजी बेइज़्ती न कयां, छो जो तव्हां पहिरियां मुंहिंजा नाला खयां, उन खां बाद मूं तव्हांजी बेइज़्ती कराए ऐं तव्हांजे अॻियां ज़ुबरो थियुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे रूंडे खे सम्झाईंदो, रूंडे खे चवंदो त तूं जाबिर खान सां न पिटा, उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन रिश्ते खे पोइते हटाए छॾ। तूं सिकू वारनि खे साफ़ साफ़ जवाब ॾे जीअं हू शादी न करे सघनि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, आगे पसंद असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जैसी मुझे ख्याल रखना, खुदा हाफिज़।